अक्सर सोशल मीडिया एप्स या ज़मानत ॾींदियूं आहिनि त संदन चैट खे केरु बि नथो पढ़ी सघे ऐं अव्हां जी चैट महफ़ूज़ आहे जंहिं ते एंड टू एंड इनक्रिप्शन लॻल आहे। पर ख़बरदार, कुझु मामलनि में ईअं नाहे हूंदो। जेतोणीकि व्हाट्सएप ते एंड टू एंड इनक्रिप्शन लॻल आहे, जंहिंजो मतिलबु इहो आहे त अव्हां जो पैगाम रुॻो उन ताईं पहुचंदो जंहिं ॾांहुं अव्हां मोकिले रहिया आहियो। पर सोचो, जेकॾहिं अव्हां जो फ़ोन कंहिंखे हथ अची वञे त पोइ छा थींदो? व्हाट्सएप ताईं रसाई अव्हां जे फ़ोन ज़रिए हासिल कई वेंदी आहे ऐं जेकॾहिं अव्हां सम्झो था त इनक्रिप्शन हुजण जे करे अव्हां जी चैट न पढ़ी सघबी त इहो अव्हां जो वहम आहे। छो त इख़्तियारियूं अहिड़ा जदीद सॉफ्टवेयर इस्तेमाल कंदियूं आहिनि जंहिंसां इनक्रिप्टेड डेटा खे बि डिक्रिप्ट करे सघिजे थो। तोणे जो इहा चैट दुरुस्त तरतीब में नाहे मिलंदी, पर पोइ बि जेके जुमिला हथ अचे वेंदा आहिनि उहे घणो कुझु बयान कंदा आहिनि। घणनि फ़ोन्स में व्हाट्सएप ते तकड़ी रसाई नाहे मिली सघंदी, पर अक्सर व्हाट्सएप वापेदारनि जी डेटा हथ कई वेंदी आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त अव्हां फ़ोन मां हर शइ डिलीट करे बि सुख सां नथा वेही सघो, छो त डिलीट कयल डेटा खे बि रिकवर करणु मुमकिन आहे ऐं डेटा रिकवर थियण सां उहा हर शइ वापसि अची वेंदी आहे जंहिं बाबति तव्हां इहो सोचे रहिया हूंदा आहियो त इहा डिलीट थी चुकी आहे। डेटा सिक्योरिटी जे हवाले सां ख़ासि तौर ते मोबाइल वापेदारनि खे तरबियत ऐं ॼाण हुजणु ज़रूरी आहे त हू कीअं पंहिंजी डेटा खे सिक्योर करे रहिया आहिनि। हिकु ॿी ॻाल्हि अव्हां खे ॿुधायूं त कुझु मुल्क अहिड़ा बि आहिनि जेके व्हाट्सएप ते टको यकीन नाहिनि कंदा ऐं उते व्हाट्सएप इस्तेमालु करण खे तरजीह नाहिनि ॾींदा।